पनवाकिल जी नाज़रीन अव्हांखे ॿुधाईंदो हलां त अॼु असिस्टेंट कमिश्नर मुलादा दुरानी पनवाकिल जे मुख़्तलिफ़ बाज़ारनि में किराना सब्ज़ी फ्रूट जे दुकाननि ते छापा हणण दौरान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कंहिंखे बि आम वाइपे जी शयुनि जा मनपसंदि अघ वसूल करण जी इजाज़त न ॾिबी। सरकारी अघनि ते अमल न कंदड़नि दुकानदारनि ऐं वापारियुनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। हुन वधीक चयो त रमज़ानुल मुबारक दौरान दुकानदार पाण मुरादो आम वाइपे जी शयुनि जा अघ वधाए छॾनि था, जंहिं करे आम माण्हुनि खे शदीद मुश्किलातूं पेश अची रहियूं आहिनि। हुन सिलसिले में सिंध सरकार पारां सख़्तीअ सां हिदायतूं जारी कयूं वयूं आहिनि त रमज़ानुल मुबारक दौरान महांगाई ते मुकमल कंट्रोल करे अवाम खे रिलीफ फ़राहम कयो वञे। इन करे असां समूरनि असिस्टेंट कमिश्नरनि तोड़े मुख़्तियारकारनि खे घुर्जे त पंहिंजे तालुकनि जी बाज़ारनि में ओचितो छापा हणी बाज़ारनि में मौजूदा माण्हुनि खां आम वाइपे जी शयुनि जा अघ मालूम कयूं ऐं वधीक अघ वसूल कंदड़ दुकानदारनि मथां ॾंड लागू करे रिपोर्ट सिंध सरकार ॾांहुं मोकिलियूं। वाज़िह रहे त असिस्टेंट कमिश्नर पनवाकिल केतिरनि ई दुकाननि ते छापा हणी वधीक अघ वसूल कंदड़ दुकानदारनि खां हज़ारे रुपया ॾंड वसूल कया। कैमरामैन मुनर ड्राइव सां गॾु अयाज़ अब्बासी, सोच टीवी, पनवाकिल।